नाज़रीन, गड़ियसन वेझो ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो। हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते फौतनि जी सुञाणप ज़ादो मीराली ऐं सुहिणो बखराणी तौर थी आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया नाज़रीन, गड़ियसन मां जिते ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो। हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, गड़ियसन वेझो ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो। हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गड़ियसन वेझो ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो, जॾहिं हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया, गड़ियसन वेझो ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो। हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया, गड़ियसन वेझो ॻोठ अज़ीज़ुल्ला खोसो वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि खे चीभाटे मारे छॾियो। हादसे में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। गड़ियसन खां इमरान सर्किल लाइन ते मौजूद आहे। जी इमरान, अपडेट कजो। ठीक है इमरान, बड़ी मेहरबानी तफ़सील है।